आदा सिंधी वोट कंहिंखे ॾिजे थोरी रहनुमाई कजो। हिते त सभु हिकु जहिड़ा आहिनि। तव्हांजी नज़र में का पार्टी या को उम्मीदवार हुजे त ॿुधायो। अदा मुंहिंजो कंहिं बि उम्मीदवार या पार्टी सां को लगाव न आहे। आऊं ईअं नथो चई सघां त तव्हां फिलाणी पार्टी खे छॾे फिलाणे खे वोट ॾियो। आऊं सिर्फ़ु तव्हांखे हक़ीक़तनि खां आगाह करे सघां थो। फ़ैसिलो करणु तव्हांजो कमु आहे। छो त हिते सभ खां वॾो अलमियो इहो आहे त असांखे इहा ख़बर ई न आहे त समाज हूंदो छा, ज़िंदगी जी माना छा। तालीम, सिहत ऐं बुनियादी सहूलियतनि जे एवज़ जंहिं ख़ैरात सां असांखे नवाज़ियो वञे थो, हक़ीक़त में उहा ख़ैरात असांजे ज़मीरनि लाइ ज़हर ऐं गैरत जी सभ खां वॾी दुश्मन आहे। हुक्मरानी जी ॻाल्हि कयो था न, त हिते नवां लॾे असीं कोन आया आहियूं। न ई हिन इलेक्शन जा उम्मीदवार मरीज़ तां लही अची फार्म भरायो आहे। इहे सड़ियल मुंहुं सालनि खां ॾिसंदा पिया अचूं। केरु सही आहे केरु ग़लति, इन उलझन में न वञो, न त तव्हांखे सदियूं लॻी वेंदियूं सिर्फ़ ही साबित करण में त फिलाणे कम जी ख़राबी में फिलाणे हुक्मरान जो हथु आहे। बहितर तरीक़ो इहो आहे त तव्हां उन्हनि शयुनि खे ॾिसो जेकी तव्हां सां जुड़ियल आहिनि। तव्हां जंहिं समाज में रहो था, छा उते बुनियादी सहूलियतूं मौजूदु आहिनि? अमन आहे, इंसाफ़ आहे, राति जो सुकून सां निंड कयो था या सुबुह जी रोज़ी लाइ फ़िक्र में जागी राति गुज़ारियो था? सुबुह जो घर निकिरण खां पोइ छा तव्हांखे इहा पक हूंदी आहे त राति जो सही सलामत घर पहुची वेंदासीं? ऐं ही ॻाल्हि रुगो कंहिं ख़ासि ज़िले, तालुके या यूसी जी न आहे, बल्कि पूरी सिंध जो साॻियो ई हाल आहे। हिते त उहे इलाइक़ा बि तबाह आहिनि जिन्हनि खे इंडस्ट्रियल ज़ोन सम्झो वञे थो, जंहिंजो सभ खां वॾो मिसाल सखर जी यूसी नंबर 3 आहे, जेका इंडस्ट्रियल एरिया में हुजण बावजूद हर क़िस्म जी बुनियादी सहूलियत खां महरूम आहे। स्कूलनि जी हालत ते रहम अचे थो। सिहत ऐं रोज़गार अॼु बि सवाल जा निशान बणियल आहिनि। को IT सेंटर कोन्हे, को इंस्टीट्यूट कोन्हे, न्याणियुनि जी बहितर तालीम ऐं हुनर लाइ को बंदोबस्त कोन्हे, साफ़ पाणी कोन्हे, बिजली जो इंतज़ाम नाकारा। ईअं लॻे थो त हिते का मैनेजमेंट ई कोन्हे। कसूरवार केरु आहे? हिकिड़ा उहे हुक्मरान जेकी माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए वोट वठी अयाशियूं कनि था, ऐं ॿिया उहे माण्हू जेकी उन्हनि जे ॻाल्हियुनि ते अची वोट ॾेई उन्हनि खे मौक़ो फराहम कनि था। तव्हांखे इहा ॻाल्हि कॾहिं सम्झ में ईंदी त तव्हांजी ताक़त खे तव्हांजे मथां आज़मायो वञे थो, तव्हांखे गुलाम बणाए तव्हांजे मथां ज़ुल्म कयो वञे थो। 4 सालनि खां घोड़ा घोड़ा कयां पियो त पंहिंजी ताक़त खे सुञाणो, शौरी वाट वठी इल्म जे मुआशरे खे ज़िंदा कयो। गैरत खां बग़ैर जीअण कहिड़ो जंहिंमें हर पल गुलामी जा पहरा हुजनि? तव्हांजा नसीब फिटल न आहिनि, बल्कि हक़ीक़त इहा त तव्हांजा ज़मीर सुतल आहिनि। आदा सच पुछे न, असांखे सम्झ में ई नथो अचे त छा कयूं। ज़ाहिर आहे जॾहिं को इल्म ई कोन्हे त सम्झ किथां ईंदी। बसि अदा पोइ ठपो हणण लाइ नचंदा वञो ऐं वापसी में रोंदा अचो। जेकॾहिं इन्हनि रवायतनि खे बार बार दोहरायो था त तव्हांखे को हक़ कोन्हे पंहिंजे ज़ुल्म जी फरियाद कयो। ज़ुल्म तव्हां ते जाइज़ आहे जेकॾहिं अंदर में गैरत न आहे। फ्रांसीसी राणी चयो त माण्हुनि वटि खाइण लाइ मानी न आहे त केक खाइनि। इन हिकिड़े जुमिले फ्रांसीसी क़ौम जी गैरत खे जाॻाए छॾियो ऐं इनकलाब जी गूंज गूंजण लॻी, जंहिं पूरे यूरोप खे बदिलाए छॾियो, ख़राब रवैयनि अमरीकी हारियुनि खे मुतहद करे छॾियो ऐं पूरी दुनिया में ज़रई इनकलाब आणे छॾियो। अंग्रेज़नि जी बदसलूकी जैपनीज़ क़ौम खे अहसास ॾियारियो। नतीजे में उहा ई क़ौम एटम बम खाइण बावजूद ऐं ठाहिण खां बग़ैर टेक्नोलॉजी में नंबर 1 ते आहे। चाइनीज़, रशियन, तुर्क ऐं दुनिया में केतिरनि ई ज़वाल पज़ीर क़ौमनि गैरत जे बुनियाद ते पाण खे उथारियो ऐं उरूज जे सफ़र में मंज़िल माणी। ऐं ॿिए तरफ़ असीं आहियूं जेकी इंसानी समाज सिर्फ़ ख्वाबनि में ॾिसूं था, तरक़ी ख़ुशहाली जे ख़्यालनि जा मंज़र दिलनि में सजाए, 8 फुट जे जिस्मनि खे भोतार नालो झुकाए, कॾहिं भोसकी जा पटका ॿधी कंध लोॾियूं था त कॾहिं मुछनि खे वट ॾेई बाह आणूं था। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आख़िर उहो कहिड़ो जुमिलो हूंदो जेको असांजी गैरत खे जाॻाईंदो। अञा उहो कहिड़ो ज़ुल्म रहियल आहे जंहिंजे इंतज़ार में क़ौम वेठल आहे। इबरतनाक हादसा बि असांजा ज़मीर जाॻाए न सघिया। ज़िलतनि जे ज़िंदान में ज़हर पीआरिया विया, झोलियुनि में लाश ॾेई ख़ैरात में कफ़न ॾिना विया, बुख खे बहार जो दर्जो ॾेई मक़तलनि खे मोहबतनि जा मीनार कोठिया विया। हिते लुड़कनि जे लहरनि मां लहू जी लाट ॿरी आहे। ज़र्द शामनि में सदाई ज़ुल्म जी बरसात वसी आहे। सवाल इज़तनि ते उथिया त दुनिया इनकलाब आणे छॾिया ऐं असां नंगनि जी नीलामी ते बि बसि एहतिजाज कयो आहे। बुख में ॿार मरनि था, रक्षनि में वहम थियनि था, बेॾोही खे थाणो मिलियो आहे, कोर्टनि में ट्रायल हलनि था। छा इहा हक़ीक़त न आहे त न चाहींदे बि हिननि अॻियां झुकणो पवे थो, नफ़रत हूंदे बि हिननि खे सलाम करणो पवे थो? छो त ख़ौफ़ जा खज़ाना ख़ैरात में मिलिया, इन करे मौत खां बचण लाइ बसि जीअणो पवे थो। इन्ही बेहसी, बुज़दिली ऐं बेशौरी जे बुनियाद ते असां हिकु अहिड़े समाज जी तकरीक कई आहे जंहिंमें सुठो डॉक्टर, इंजीनियर, सुठो वकील या बहितरीन ताजर त आसानी सां मिली वेंदो आहे, पर सुठो इंसान ॻोल्हण लाइ जदोजहद करणी पवंदी आहे। हिते मकार, करप्ट, कूड़ा ऐं चोर लुटेरा आसानी सां मिली वेंदा, पर हक़ ते हलण वारो बसि ॻोल्हींदा रहंदा। छो त असां ज़िंदगी जे फ़लसफ़े ऐं समाजी इल्म खां वाक़िफ़ ई न आहियूं। असांखे इहा ख़बर ई न आहे त ज़िंदगी जे उसूलनि मां अक्सरियत उन्हनि जी आहे जंहिंजे बुनियाद ते क़ौम ऐं समाज जी नशोनुमा थींदी आहे। हिकु सेहतमंद ऐं बहितरीन समाज कहिड़ो हूंदो आहे? इन ते क़दीम बाबल जे हुक्मरान हैमोराबी, सुकरात, अफलातून, अरस्तू ऐं तक़रीबन 350 अज़ीम माण्हू पंहिंजो नज़रियो पेश करे चुका आहिनि। इन्हनि 350 नज़रियनि मां
कुझु ॻाल्हियुनि में हिकु जहिड़ाई मिले थी त बहितरीन समाज लाइ दौलत जी तक़सीम बराबरी जे बुनियाद ते हुअणु घुर्जे। रियासत जे वसाइल ते चंद अमीरनि जागीरदारनि जो न बल्कि अवाम जो हक़ हुअणु घुर्जे। हर शख़्स खे पंहिंजी सलाहियतनि ऐं क़ाबिलियत जे मुताबिक़ तरक़ी कामयाबी जो हक़ हासिल हुअणु घुर्जे ऐं हर क़िस्म जे मज़हबी इंसान खे मुकमल मज़हबी आज़ादी हुअणु घुर्जे। ऐं इन्हनि ॻाल्हियुनि खे समाज मथां राइज करण लाइ उन्हनि अज़ीम इंसाननि जूं तहक़ीक़ूं ऐं कोशिशूं शामिल आहिनि जेकी सदियुनि जी तारीख़ रखनि थियूं। 6वीं सदी क़ब्ल मसीह में जॾहिं यूनानी फ़लसफ़े जो आगाज़ थियो त पहिरीं तक़रीबन 150 साल यूनानी फ़िलासफ़र जीन थालेस, एनामेंडर, हेराक्लिटस, पार्मीपेंडस, एम्पिडोक्लेस, एनेक्सागोरस ऐं डेमोक्रेटस पंहिंजूं ज़हनी तवानायूं काइनात ऐं समाजी सुधारे लाइ वक़्फ करे छॾियूं। यादि रखो त हर क़िस्म जी तब्दीली क़ुर्बानी घुरे थी। इनकलाब रत जे दरिया मां तरी पार थिए थो। वहशत जे मुकमल ख़ात्मे लाइ दहशत जा दौर ॾिसणा पवनि था। मिल्कियत का माना नथी रखे। औलाद जहिड़ियूं नेमतूं बि क़ुर्बान थियनि थियूं। रिश्ते नातनि खे विञाइणो पवे थो। झर झंग ऐं अज़ाबनि खे बर्दाश्त करणो पवे थो। छा तव्हां अहिड़ी हिमत रखो था? समोसे सां चटणी नथी मिले त जहिड़ा थियनि था, पर समाज में इंसाफ़ नथो मिले त मिड़ई ख़ैर आहे। जेकी कुकड़नि खे विढ़ंदे ॾिसी मज़ा माणनि था, उहे समाजी बुराइनि ते कहिड़ो मातम कंदा। हिते हर विख ते टांडो रखियो आहे, हर सफ़र ते बाहि भरियल आहे, पर क़ौम वीचारी मदोश थी जीअ जीअ करण में पूरी आहे। तव्हांजा वसीला, तव्हांजा हक़, तव्हांजूं निंडूं, तव्हांजा सुख इन्हनि जे ई हथां बर्बाद थिया जिन्हनि खे वोट ॾेई ख़ुशी में नारा हणो था। पंहिंजे वजूद खे मज़ाक न बणायो। धरती खे ईअं निंधण को न कयो किथे तारीख़ असांजा लछण लिखण में बि शर्म महसूस करे। ज़वाल ईंदा आहिनि। ॾुख सुख ज़िंदगी जो हिसो आहे। मञूं था महरूमी आहे, ला इल्मी आहे, मजबूरी आहे, लाचारी आहे, पर हिकु दफ़ो ज़मीर उथारे गैरत खे ललकारे उथो ऐं ॿुधायो इन्हनि भोतारनि खे त तो कंहिंखे तो मायूस करीं। इहे धरियल दावा सभु कूड़ हूंदा। जे साह भरियोसीं सीननि में, इहे तख़्त किला सभु धूड़ हूंदा।